बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा मुझो नालो कर्नल रिटायर्ड अख्तियार है। मां PPHI में DM भी रही चुको आहियां। पोएं महीने में रिज़ाइन कयो पंहिंजे फैमिली इशूज़ जे करे। मुराद मेमण में मां अॻु बि आयल हुयुसि, पर हिन वक़्तु जेके इम्प्रूवमेंट्स वग़ैरह ॾिठियूं आहिनि, तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त मां पंहिंजो हिकिड़ो छोकिरो सर्वेंट आहे, उनजो ॾंदनि जे इलाज लाइ हिते आयो आहियां, यानी कि सॼो शहर छॾे करे हिते आयो आहियां। इन जो मतिलबु आहे त असां सर्विसिस मां मुतमइन आहियूं। ऐं PPHI जो जेको माहौल आहे, इट्स वेरी मच इम्प्रेसिव। ऐं स्टाफ ॾाढो डेडिकेटेड आहे, मैनेजमेंट तमामु सुठी आहे। मुंहिंजा पंहिंजा पर्सनल एक्सपीरियंसिस बि तमामु सुठा रहिया आहिनि। हायर हिरारकी में जावेद जागीरानी साहब जेके चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर आहिनि, ऐं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रियाज़ राहूजो साहब जन, ऐं DM मैडम सोबिया साहिबा जन तमामु घणो जेको आहे बहितरीनु कमु कनि पिया। ऐं असांजूं दुआऊं आहिनि ऐं उमेदु आहे त इंशा अल्लाह ताला इन खां बि वधीक कंदा। मूंखे पैगाम इहो ॾींदासीं त ख़ासि तौर ते हिते जेको आहे जेके नॉर्मल डिलीवरीज़ थियनि थियूं, ग़रीब माण्हू वीचारा ऑपरेशन नथा कराए सघनि, उन्हनि खे ख़र्चे जे लाइ एतिरो अमाउंट्स न आहे, ठीकु आहे न, परचेज़िंग पावर आहे कोन उन्हनि वटि। उन्हनि जे लाइ असां इहो चवंदासीं त उहे हिते अचनि। हितां जो सक्सेस रेशियो जेको आहे 99.9% आहे। ऐं उनखां अलावा जेके बाक़ी नॉर्मल सर्जरीज़ थियनि पियूं, उनमें तव्हां ॾिसो त डेंटल जो सॼो हिननि वटि जेको आहे डिपार्टमेंट आहे अलॻि आहे, ठीकु आहे न, ऐं सर्जरी जो डिपार्टमेंट आहे, एमरजेंसी आहे। अवाम खे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त बाबा तव्हां खामख़ा प्राइवेट हॉस्पिटल में वञण जे बजाए तव्हां PPHI जे हॉस्पिटल में अचो। महिरबानी।